जॾहिं कंहिं ॻोठ में कुतो छितो थींदो आहे त उनखे गोली हणी मारियो वेंदो आहे। ज़हर ज़िंदगी ड्रामे में कमाल खान जो किरदार भी कुते छिते वारो थी वियो आहे। पर अफ़सोस त ज़हर ज़िंदगी ड्रामे में खोड़ सारा किरदार आहिनि, पर कुते छिते खे केर भी गोली हणण लाइ तैयार नाहे। पर हाणे रबन ऐं राणा हिन छिते कुते खे ज़रूर गोलियूं हणी मारे छॾींदा। ज़हर ज़िंदगी ड्रामे जी ईंदड़ 185 किस्त में अवां ॾिसंदा त कमाल खान जहिड़ो कमीनो जेको हिन वक़्तु छितो बणिजी चुको आहे, जेको न्याणी खे एॾो त तशदुद पियो करे ॼण का न्याणी न हुनखे जानवर हथ अची वियो हुजे। पर अफ़सोस त अॼु जे दौर में माण्हू जानवर सां बि प्यार कंदा आहिनि, पर कमीनो इंसान कमाल खान जेको मीरा जहिड़ी मज़लूम रबन जी मोहब्बत सां एॾो त ज़ुल्म ऐं बरपाई करे पियो जो ज़हर ज़िंदगी ड्रामे जा ॾिसंदड़ मीरा जे मथां तशदुद थींदड़ वारे सीन खे ॾिसी अखियुनि मां ॻोढ़ा वाहे था छॾनि। ज़हर ज़िंदगी ड्रामे में रबन ऐं मीरा जे मथां तमामु घणा ज़ुल्म, तमामु घणा कछाला, तमामु घणियूं तकलीफ़ूं ॾिनियूं वियूं आहिनि। छा ज़हर ज़िंदगी ड्रामे जे लिखण वारे राइटर मीरा मज़लूम खे एॾो त ज़ुल्म ऐं तशदुद जो निशानो बणायो आहे? अफ़सोस त शायदि अॼु जे दौर में कंहिं बि ॻोठ में केरु वॾेरो कंहिं मज़लूम न्याणी जे मथां एॾो ज़ुल्म त न कंदो हूंदो। ख़बर नाहे थी किथां जो दस्तूर आहे या वरी किथां जी अहिड़ी ज़ालिम कहाणी आहे। पर अफ़सोस त मुंहिंजी नज़र में कंहिं बि ॻोठ में अहिड़ी कहाणी कान मिलंदी। ज़हर ज़िंदगी ड्रामे जी हर अपडेट ॾिसण लाइ ॾिसंदा सिर्फ़ु असांजी टीवी खे। ऐं नाज़रीन, ज़हर ज़िंदगी ड्रामे जी जाइ ते हिकु नओं ड्रामो अचे पियो जंहिंजो नालो आहे ज़हर थी वई ज़िंदगी। उन ड्रामे में भी अव्हां जा मनपसंद अदाकार शामिल आहिनि। इहो ड्रामो भी ॾिसण न विसारींदा जंहिंजो नालो आहे ज़हर थी वई ज़िंदगी। सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु ॾिसंदा असांजी HD टीवी ते, जंहिंजी रिकॉर्डिंग तेज़ी सां जारी आहे। तमामु जल्द ईंदड़ 5 या 6 मार्च ते हीउ ड्रामो असांजी HD टीवी ते ऑन एयर कयो वेंदो। जेकॾहिं वीडियो पसंदि आई हुजे त लाइक ऐं सब्सक्राइब ज़रूरु कंदा ऐं पंहिंजो ख़्यालु रखंदा। अल्लाह हाफ़िज़।